नालो ममो पाण वगड़न जो आहियां। मसलो इहो जो असांजो भाइट हुयो सोटे पुटु उनखे पेट इन में कुख में किडनीअ में पथरी हुई उनखे कल्ह आयो पाण हिते हिनखे डॉक्टर खे ॾेखारणु डॉक्टर चयो तुंहिंजो ऑपरेशन थींदो। डॉक्टर अब्दुल रशीद शेख उहो हिनखे ऑपरेशन कयो 9 बजे दरां 9 बजे ऑपरेशन थियो आहे। ऑपरेशन खां पोइ डॉक्टर हले वियो उनखे अधु कलाकु रखी उनखे पंहिंजो साॻी जॻह ते सूरु पियो त हुन ॿुधायो जेको ॿार उते अटेंडेंस बीठो टेक्नीशियन हो या डिस्पेंसर हो त उनखे चई दफ़ा मूंखे सूरु पियो आहे त हुन इंजेक्शन हयसि इंजेक्शन हणण सां ओॾी महिल उहो ख़तमु थी वियो। तक़रीबन इहो टाइम 11 हुया न राति 10 खां 11 जो टाइम हो 10:30 जा उन खां पोइ गुज़ारे वियो। असांखे वरी चई दफ़ा हिनखे इंजेक्शन हणई कई आहे इन करे रिलैक्स थियो आहे ईअं सुम्ही पियो आहे। असां हुनखे हथु लाथोसीं त सॼो हथु पेर उन जा ठरी विया इंजेक्शन लॻण खां पोइ लिगोदी में वरी पोइ बि असांखे चई त इहे इंजेक्शन वठी आणे ॾियो हाणे इंजेक्शन स्टोर बंदि हो उन टेक्नीशियन चयो डॉक्टर आयो न तव्हांखे चई पोइ डॉक्टर आयो इहो चई हीअ इंजेक्शन वठी अचो इहे शहर मों वठी आया उहा पोइ उन खां पोइ असांखे उन चयो त हाणे हिनखे हीअ इंजेक्शन वठी आणे ॾियो हिते कोन थी मिले उहा आणे त हिनखे मां हणां उहा इंजेक्शन वठी खामखा असांजो टाइम ज़ाया करे तक़रीबन कलाकु ॾेढ पोइ हुनखे पंपिंग कई अथऊं पर उहो बाडी त अॻ में ई गुज़ारे वई हर मां असांजो अॻ में ई गुज़ारे वियो। पोइ आख़िर में असांखे तक़रीबन 12 दाना टाइम थियो 11:30 12 त चई दफ़ा हितां हर मां गुज़ारे वियो आहे। त असांजी FIR कटी वञे असां इंसाफ़ कयूं इन डॉक्टर जे ख़िलाफ़ु टेक्नीशियन ख़िलाफ़ु जेको नशे वारो डॉक्टर इन ख़िलाफ़ु FIR कटी वञे कोई छापा चवंदो हिननि सां मिली डॉक्टर सां मिली हिननि सां तव्हां सेटलमेंट कयो पैसा वठो हिननि खां घणा पैसा बसि इहा पैसा न त असां हुनखे जवाबु ॾींदो असांजो एॾो सारो माण्हू असां पैसनि जे करे कोन आया आहियूं हिते जांच करणु हिते इहो जागीरणी आहे एस आहे उहो हुन ते ज़ोर ॾेई वेठो आहे त बसि हिन सां सेटलमेंट कयो 5 रुपया वेठो तव्हांजो मसइलो हल थो कयां अरे बा तूं असांखे तोखे कहिड़ो मथे में सूरु पियो आहे तूं असांजो मसइलो हल थो करे असांजो एॾो सारो मुड़ुसु हिननि मारियो आहे असांजो इंसाफ़ कयो वञे हुनजे मथां FIR कटी वञे असां FIR न थींदी त असां हिते जा धरणो हणंदासीं हणी वेंदा जेसिताईं FIR न कटिबी तेसिताईं असां उथंदासीं न।